पहिरीं त रिवायती तौर ते जीअं थल ॿधबो आहे तमीज़ ॿधबी आहे त मुबारकबाद ॾियां थो नसीर ऐं ज़ोएब काका ऐं संदसि पूरी टीम खे त उहे हर साल सिंधियुनि जे गादी जे हंधि सिंध जी गादी जे हंधि कराचीअ में इहा मशल ॿारींदा अचनि था सिंध फेस्टिवल जे नाले ते। ऐं हिन साल आउं सम्झां थो त अहम तरीन ऐं थीमेटिक फेस्टिवल हिननि मुनक़िद कयो आहे जंहिंखे सिंधू असांजे दादले दरिया सां मनसूब कयो आहे। यकीनन आउं सम्झां थो त पंहिंजी समूरी तारीख़ जे सफ़र में दरिया जेको तिब्बत मां निकिरंदो नांगा पर्बत कैलाश ऐं इन्हनि पहाड़ियुनि तां लहंदो पूरे पंजाब जो पूरे पाकिस्तान जो सीनू चीरींदो जेको अॼोको पाकिस्तान आहे उहो असां ताईं पहुतो आहे। हू पंहिंजो सफ़र सदियुनि खां जारी रखंदो अचे थो पर अॼु हू इंतिहाई हिकिड़े क्रिटिकल फेज़ में दाख़िल थियो आहे। जेतिरा चैलेंजिस हिन वक़्तु सिंधू दरिया सां लाॻापियल आहिनि एतिरा शायदि अॻु में न हुआ। ईअं त कहाणी 40 45 50 100 150 सालनि खां शुरू थी आहे त हिन असांजे दरिया ते बंदि ॿधण जी रिवायत उहो अंग्रेज़ अमलदार हो मिस्टर फाइफ। उहो पहिरियों दफ़ो 1854 में दरिया खे संगरूं विझी ज़ंजीरूं विझी ऐं उन ते बैराज ठाहिण जो कॉन्सेप्ट खणी आयो। घणा माण्हू प्रेस कंदा आहिनि त असांखे आली शान आपाशी जो निज़ाम जेके आहे उहा अंग्रेज़ सरकार ॾेई वई। शायदि उहो कॉलोनियल माइंडसेट जा माण्हू आहिनि पर मूं कॾहिं हिन ॻाल्हि खे क़बूल न कयो आहे। जेतिरो मूं पढ़ियो आहे त अंग्रेज़नि यकीनन हिकिड़ो बहितरीनु आपाशी जो निज़ाम ॾिनो पंहिंजे तौर ते पर उहो उन जे पोयां मक़सदु कहिड़ा हुआ। उन्हनि को सिंध खे सैराब करणु हितां जूं ज़मीनूं सैराब करणु हितां जे माण्हुनि खे ख़ुशहाल करण लाइ न हुजे उन्हनि जे रेवेन्यू जा इंट्रस्ट हुआ। उनमें उन्हनि जा इहे बि इंट्रस्ट हुआ त बैराज ॿधी बंदि ॿधी उतां कैनाल कढी मोहन जे दड़े खां वठी कपह ऐं कणिक जूं आलीशान फसल उगाईंदड़ खितो आलीशान फ्लैटलैंड ज़मीनूं ज़बरदस्त 6.5 खां 7.5 जे pH वारियूं ज़मीनूं उपत तमामु घणियूं ॾियण वारियूं ज़मीनूं उतां खां समुंड वेझो हितां खां कपह खणी ऐं मैनचेस्टर ऐं बर्मिंघम जूं फैक्ट्रियूं हलाइण लाइ टेक्सटाइल इंडस्ट्री लाइ हितां खां तमामु वेझो ज़रियो हो। उन्हनि आपाशी त ठाही मिस्टर फाइफ जेके बैराजिस ठाहिण जो रिकमेंडेशन अंग्रेज सरकार खे ॾिनी पर उनमें ज़ुल्म इहो थियो वॾे खां वॾो जेको ज़ुल्म इहो थियो त जेके क़दीमी पुराणो जेको असांजो दरिया हो जॾहिं उथल खाईंदो हो त उहे जेके नेचुरल वाटरवेज़ हुआ कुदरती वहकरा जेके समुंड ताईं पाणी खणी वेंदा हुआ उन्हनि खे हिननि बंदि ॿधी केनालनि में तब्दील करे छॾियो। वॾो कहर इहो थियो ही जेका 2020 21 22 में सिंध ॿुॾी जंहिंमें 25 लख माण्हुनि जा घर ढही विया हलिया 1100 खां 1500 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड थी पाणी जा लंघ ई कोन हुआ। पाणी जा लंघ केॾां खणी वेंदा जितां जितां पाणी जा पुराणा वहकरा हुआ अॻे उथल वाह हूंदा इनंडेशन केनाल्स हूंदा हुआ दरिया जॾहिं चाड़ खाई 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 बंदनि तां पाणी जॾहिं पलटबो हो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वाटर रिचार्ज थींदो हो ज़मीनुनि जो वाटर रिचार्ज थींदो हो। उन इनंडेशन जे करे पाणी जी सतह जेका आहे उहा ज़मीन सैराब थींदी हुई मिठी थींदी हुई माइक्रोब्स उन जा डेवलप थींदा हुआ माण्हू फसल खणंदा हुआ। केनाल त कलोड़नि बि कढिया पहिरीं मियां नूरन कलोड़े केनाल कढिया गुलाम शाह जे वक़्त में केनाल निकिता पर ही जेके बंदि ॿधण जी रिवायत जेका बैराजिस खां शुरू थी उन्हनि में आउं सम्झां थो त जेका बुनियादी पाणीअ जा जेके वहकरा ऐं लंघ हुआ
उहे क़ाइमु रहण खपनि हा या उनखे नए सिरे सां थियणु खपे हा। उन खां पोइ इहे जेकॾहिं केनाल ठहनि हा त बैराज ठहनि हा त एतिरो नुक़सानु न ॾियंदा। छा दरिया सिल्ट आणे थो, समुंड खे रोके थो अॻिते वधण खां। इहो हिकु इकोलॉजी जो ऑर्डर आहे, कुल्ज़म मां कतरो, कतरे मां कुल्ज़म। बर्फ़ पहाड़नि ते पवे थी, बरसातूं पवनि थियूं, पाणी लहंदो 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 वञी समुंड खे अॻिते वधण खां धिके थो पोइ थिए, डेल्टा ते प्रेशर डेवलप करे थो। बैराज थियण सां छा थियो त उहा सिल्ट जेका हुई, जेका असांजी वधंदी वई, उहा घटिजी वई, रुकंदी वई, रुकंदी वई, रुकंदी वई, समुंड जी चाढ़ थींदी वई, लेवल वधंदी वई। बहरकैफ़ हाणे ॻाल्हि इहा आहे त असां सां दरिया जे मामले ते पुछड़ी में हुजण जे करे पाण वटि हमेशह चवंदा आहियूं त पुछड़ी वारो या ॿुॾे या सुके। जॾहिं मथे घणियूं बरसातूं पवनि त सॼो दरिया में पाणी विझी कढी छॾियो, पोइ हिते टोड़ी बंदि पिया टुटनि ऐं असांजा माण्हू जेके आहिनि से उहे तड़गनि पिया पाणीअ में। या असीं सुकूं जॾहिं खोट आहे त पाणी ॿधी छॾियो मथे, केनाल ठाहे, बैराज ठाहे, डैम ठाहे ऐं दरिया खे संगरूं विझी क़ैद करियो त पाणी न पुॼे हेठि। असां सां वेसा घातियूं इहे हलियूं। असां असेंबली जे फ्लोरनि ते बि इहे दावूं कयूं, असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बि दावूं कयूंसीं त टे दरिया असांजा विकिणी छॾिया, असां खां पुछो कोन। उहे दरिया हिननि जा कोन हुआ। हिमालय बैसिन जा जेके टे दरिया, सतलज, रावी ऐं ब्यास, उन्हनि जो पाणी सिंधूअ में पवंदो हो। 25 सैकड़ो पाणी उहो तां कट थियो, उहो पाणी वियो। तव्हां हिस्टोरिकल राव कमीशन जी रिपोर्ट ऐं हिस्टोरिकल एग्रीमेंट 1945 वारो पढ़ी ॾिसो न, चिटो चिटो लिखियो पियो आहे त उन दरिया जो केतिरो पाणी हिते ईंदो हो, केतिरो पाणी दाख़िल थींदो हो। जेके पैसा असां सां कमिट कयूं 2 करोड़ अञा ताईं पंजाब खां कोन मिलिया आहिनि। 1960 में सिंतास मुआइदो कयूं, 1 यूनिट लॻाए, सिंध हो कोन, सूबे जी हैसियत, सिंध जी सूबाई हैसियत ख़तम हुई। कंहिं माण्हू खे ख़ातिर में कोन वरितऊं, खणी 3 जा 3 दरिया विकिणी पैसनि सां इंडिया खे ॾेई छॾियूं। तॾहिं त के कराची में वेठल शाइर चयो त अजीब लोगो कभी न देना समंदरों तक रसाई उनको, जिन्होंने पहले तुम्हारी दरिया तुम्हारी झीलें फरोख्त कर दी। फरात अपने बचा के रखे, मेरी सबीलें फरोख्त कर दी। असां खां कोन पुछो। अॼु जेको ही ठाहिनि था, जेको चवनि पिया त सतलज में पाणी ईंदो, एक्सेसिव पाणी ईंदो, जिते असीं इहे केनाल वाहींदासीं, सिमालर, चुरुस्तान, रिथाजा। पहिरीं तव्हां फिगर त वठो, सिंध जी टोटल 1,40,000 स्क्वायर किलोमीटर ज़मीन आहे, सूबो आहे। 1,40,000 स्क्वायर किलोमीटर जे टोटल मज़ा तव्हां सब ट्रॉपिकल डेजर्ट्स कढो, 44,000 तव्हां थरपारकर, थर ऐं नारा डेजर्ट कढो, 44,000 स्क्वायर किलोमीटर उहो आहे। 44,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजो काछो ऐं कोहिस्तान आहे। इहे कढो, 88,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजा सिधा सवा निकिरी विया। 12,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजी सॼी डेल्टा जेका बर्बाद थी आहे, लखे हेक्टर एकड़ जेको तव्हांजा मैंग्रोव्स ख़तम थिया, छटे बदीन सुजावल जूं ज़मीनूं ख़तम थियूं। 1 लख स्क्वायर किलोमीटर त वजूद ई कोन थो रखे तव्हांजो, जेको तव्हांजो आबाद थिए, उहो बरसातुनि ते आहे। थर में को बाजर ऐं गुआर थिए त थिए, जेकॾहिं वसकारा भला पवनि त थिए, न त उहो पुते कुझु कोन्हे। इरिगेटेड जेका क़ाबिल काश्त जेका असांजी एरिया आहे, उहा निकिरे घणी थी, 1,20,00,000 एकड़। ख़ुदि ज़राअत वारा चवनि था त जेका सिंध में क़ाबिल काश्त ज़मीन आहे, उन मज़ा जॾहिं चेट थिए थो, पाणी बचे थो, त 60 लख एकड़ आबाद थिए थी सिंध में ज़मीन। अॼु ही जेको पाण सियारे में वेठा आहियूं, चेट में जॾहिं कती अचे थी, जॾहिं काड़ा शुरू थियनि था, गर्मियूं शुरू थियनि थियूं, तॾहिं 45 लख एकड़ सिंध में आबादी थिए थी। ऐं 45 लख, हे 4 लख क्यूसिक पाणी खपे 45 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ। हे 48 लख जा जेके केनाल पिया कढनि, 4 लख क्यूसिक पाणी त उहे ई खणी वेंदा। माना तसवुर इहो कयो त गुडूअ खां हेठि पाणी जो पुड़ो ई न ईंदो। सिंध जा एतिराज़ आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हिते लगारी साहब मूं ॾिठो सवेर वेठो, एहसान लगारी साहब, हे हुते दाऊं कंदा रहिया इरसा में, ॿियनि जॻहियुनि ते सिंध पंहिंजूं रड़ियूं कंदी रही केस त बाबा तव्हां गुडू ऐं तोसा जे विच में 14 लख एकड़ जो पाणी लिफ्ट मशीनूं ते खणी बनियूं पिया आबाद करियो। माना ज़ोर ज़बरदस्ती जी का बि इंतहा थींदी आहे।
हाणे ही केनाल खणी आया आहिनि त असीं केनाल कढूं था ऐं कारपोरेट फार्मिंग थींदी। बाबा कारपोरेट फार्मिंग का बि तरक़ी ऐं का बि डेवलपमेंट लोकल माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मुखालफ़त खां सवाइ उहा कामयाब नथी थी सघे। जे लोकल माण्हू मुखालिफ़ आहिनि उनजा उन नथा चाहिनि त उहा तरक़ी पाईदार कोन थींदी। किथे आहे कारपोरेट फर्म? मूंखे हिकिड़ी ॿुधायो कि कारपोरेट फर्म जो नालो को ज़ाहिर थियो हुजे हेसिताईं। का हिकिड़ी एग्रीकल्चरल कारपोरेट सवाइ जहांगीर तरीन जो नालो ॿुधूं था, जेको वठे थो चुलिस्तान जूं ॿियूं ऐं सस्तियूं ज़मीनूं वठी उन्हनि खे आबाद करे थो, ऑस्ट्रेलियन कंसल्टेंट खणी आयो आहे। किथे आहे कारपोरेट फार्मिंग? कारपोरेट फार्मिंग करणी आहे त बाबा तव्हांजे पंजाब जो 90% जरयो पाणी मिठो आहे। असां त पहिरीं मुतालबो इहो कयो त इन पाणीअ खे मुआहदे जो हिसो ठाहियो। रुगो सरफेस वाटर जेको आहे उन ते न थियणु खपे ट्रीटी इहा बि थियणु खपे, उहो बि उनमें शामिल कयो त तव्हांजे जरयो पाणी केतिरो मिठो आहे ऐं सिंध जे जरयो पाणी केतिरो खारो आहे। दैट शुड बी द पार्ट ऑफ द एग्रीमेंट। तव्हां करे सघो था कारपोरेट फार्मिंग उन्हनि ते। तव्हां ड्रिप इरिगेशन आंदी आहे, ड्रिप इरिगेशन ते तव्हां पंहिंजा ट्यूबवेल हणी काश्त कयो पिया, वञी कयो आबाद ज़मीनूं उते। दरिया त असांजी ज़िंदगी आहे, दरिया खां सवाइ असां वटि त कुझु जियापे जो रस्तो ई कोन्हे। केॾां वेंदासीं, केॾां वेंदी ही कराची जेका हेॾी वॾी 3 करोड़ जी पॉपुलेशन जो शहर आहे, हिकिड़ो समुंड खां असांखे अलॻि ख़तरो। खुद हिते कराची में इंस्टीट्यूट है, मूं पाणी रिपोर्ट पढ़ी हुई जेका सेनेट जी स्टैंडिंग कमेटी साइंस एंड टेक्नोलॉजी जी में कराची में इंस्टीट्यूट है, इंस्टीट्यूट ऑफ नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनियोग्राफी। उनजी रिपोर्ट है त जेकॾहिं इहो 10 मिलियन एकड़ फिट पाणी हर साल समुंड ताईं नथो वञे त 2040 ऐं 50 जे विच में ठटो ऐं बदीन सफ़े हस्ती था मिटिजी वेंदा ऐं 2060 में कराची कोन हूंदो। सरकारी इदारो आहे, वफ़ाक़ी इदारो आहे, असां कोन ठाहियो आहे। ही उन्हनि रिपोर्ट ॾिनी आहे। सिंध में नौशेरे फेरोज़ ताईं तव्हांजे जरयो पाणी जेको खारो थींदो पियो वञे, जो वाटर लेवल चढ़ंदी पई अचे, वाटर लेवल मथे चढ़ंदी पई अचे। कॾहिं असांखे चवनि था सिंध बैराज ठाहींदासीं, झील था ठाहियूं, समुंड खां 45 किलोमीटर मथे हिते बंदि था ॿधूं ऐं कोटड़ी ऐं इन जे विच में पाणी जेको समुंड में ज़ाया थो थिए उन पाणीअ खे हिते रोके असीं ठाहींदासीं। असीं ख़ैरात कोन था घुरूं, असां कोन था चऊं त असांखे अभी ख़ैरात में पाणी ॾियो।